अॼु जी हिन महफ़िल जे हवाले सां वावड़ा ते किरोड़ूं लानतूं कंदे सुभान अल्लाह। वाह हा वाह। त सॼो ॾींहुं त हिननि तंग कयो आहे, पर हिन असांजी महफ़िल नात में बि हिननि कयो आहे, त हिन ते किरोड़ूं लानतूं कंदे अॻियो प्रोग्राम ऐं हाफ़िज़ नज़ीर हुसैन जे हवाले कयां थो इहो। हाणे प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम जी तरफ़ आहे। हाफ़िज़ हज़रत मौलाना क़ारी अता रहमान साहब जिन जे इकलौते फर्ज़ंद जनाब हाफ़िज़ अफ़ान रहमान साहब जी ख़िदमत में दरख़्वास्त कंदासीं त तव्हांजे साम्हूं पंहिंजे ख़ूबसूरत अंदाज़ में तिलावत कलाम पाक पेश। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, वाह वाह, जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। शुरू करें। सबके हाजिर कराएं। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह, वाह वाह, सुभान अल्लाह। آمين. صدق الله العظيم. माशाअल्लाह, हज़रत क़ारी साहब की झलक है, बहुत बहुत खिराज तहसीन, अल्लाह पाक कबूल फरमाए। अब प्रोग्राम में एक हमारे हाफिज मोहम्मद फुरकान अंसारी साहब की फरमाइश पर हाफिज साहब को गुजारिश है नज़र पड़े। फिर हज़रत क़ारी साहब नात शरीफ है मदनी मदनी कौन साहब पढ़ के बताओ, कौन सा आती नहीं हूँ। अच्छा मदनी मिठड़ो ऐ मन मोहिणो सोहणी सूरत वारो मदनी मिठड़ो। हाफिज साहब की वो दर्द पसंद है, याद आप वो पढ़ो, मदनी मिठड़ो ऐ मन मोहणो सोहणी वो हाफिज साहब को मिठड़ो ऐ मन मोहिणो सोहणी सूरत वारो सोहणी सूरत वारो मदनी मिठड़ो ऐ मन मोहिणो सोहणी सूरत वारो सोहणी सूरत वारो मालिक रब्बुल इज़्ज़त के हू ख़ल्क़ सॼीअ में प्यारो सोहणी सूरत वारो ओ सच्चाई सां सोणे सरवर जन्नत जो तग ॾेखारियो शिरक कुफर ऐं ज़ुल्म जहालत खे दुनिया मां मेसारियो ओ सच्चाई सां सोणे सरवर जन्नत जो तग ॾेखारियो शिरक कुफर ऐं ज़ुल्म जहालत खे दुनिया मां मेसारियो पुठिते पयल हिन दौर में आका आंदो ख़ूब सुधारो सोहणी सूरत वारो मदनी मिठड़ो ऐं मन मोहिणो मदनी मिठड़ो ऐं मन मोहिणो सोहणी सूरत वारो सोहणी सूरत वारो ओ दुख तकलीफ़ूं दीन जे ख़ातिर आहिनि काटियूं कई पंहिंजी उम्मत लाइ प्यारो रोंदो रातियूं कई ओ दुख तकलीफ़ूं दीन जे
काटियूं कई पंहिंजी उम्मत लाइ प्यारो रोंदो रातियूं कई रहमत आलम रहमत जो हित आंदो नूर निज़ारो आ सोहणी सूरत वारो आ मदनी मिठड़ो ऐं मन मोहिणो सोहणी सूरत वारो आ सोहणी सूरत वारो आ ओ जंहिंजे आए थियासूं सारा जन्नत जा हक़दार असीं जंहिंजी शरीयत जा अॼु बि आहियूं अलम बरदार असीं ओ जंहिंजे आए थियासूं सारा जन्नत जा हक़दार असीं जंहिंजी शरीयत जा बि आहियूं अलम बरदार असीं उन ते ख़तम नबूवत ऐं हू निर्मल नामे यारो आ सोहणी सूरत वारो आ मदनी मिठड़ो ऐं मन मोहिणो मदनी मिठड़ो ऐं मन मोहिणो सोहणी सूरत वारो आ सोहणी सूरत वारो आ ओ ताहिर मक्की जानीअ जे दर जो अदना हिकु ख़ादिम आ उन ते विझंदो लानत आजो सोहणे नबीअ जो शातिम आ ओ ताहिर मक्की जानीअ जे दर जो अदना हिकु ख़ादिम आ उन ते विझंदो लानत आजो सोहणे नबीअ जो शातिम आ वसंदी लानत मिर्ज़ा इन ते वसंदी लानत मिर्ज़ा इन ते जो लाइन लोक ही सारो आ सोहणी सूरत वारो आ मदनी मिठड़ो ऐं मन मोहिणो मदनी मिठड़ो ऐं मन मोहिणो सोहणी सूरत वारो आ सोहणी सूरत वारो आ मालिक रब्बुल इज़्ज़त के हू ख़ल्क़ सॼीअ में प्यारो आ सोहणी सूरत वारो सुभान अल्लाह जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह जबरदस्त हज़रत कारी साहब दुआ फरमाईंदा प्रोग्राम ख़त्म ते कयूं लाइट कोन्हे साथी चवनि था लाइट कोन्हे वाबुडा ते वरी लानत आहे न त असां अञा प्रोग्राम हलायो आहे सही ॻाल्हि आहे कारी साहब इंशाअल्लाह दुआ फरमाईंदा ऐं अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां असां जेको आहे इहो कारी साहब जी ख़िदमत में हा साईं असांजो जमियत उलमा इस्लाम समीर लख ग्रुप जा सेक्रेटरी जनरल सिंध जा मौलाना मोहम्मद उस्मान समो साहब पोइ जुमे ते इंतकाल करे विया जुमे ते इंतकाल उन्हनि जो थियो वरी छंछर ते असांजा जामिया इस्लामिया मदीनतुल उलूम जा शेखुल हदीस हुया मुफ्ती अब्दुल हई साहब खां पोइ शेखुल हदीस हुया बुखारी शरीफ़ में पढ़ाई मौलाना अब्दुल लतीफ़ मीर साहब तमामु वॾा आलिम दीन आहे उन्हनि जो इंतकाल थी वियो उन्हनि जे लाइ बि दुआए मग़फ़िरत कंदासीं ऐं इन अॼोके प्रोग्राम जे हवाले सां असां अॼु वज़ीर आज़म पाकिस्तान काकर साहब जो जेको बयानु आयो हो त अॼु अख़बार में सभिनी में आयो त असां अपील कयूं था त नए साल जी ख़ुशियूं न मल्हायो त ऐं सभी दोस्तनि जे तरफ़ां वज़ीर आज़म साहब खे पैगाम ॾियणु चाहियां थो त इहो ख़ुशियुनि मल्हाइण सां फ़लस्तीन आज़ादु कोन थींदो ऐं न मल्हाइण सां इसराइल खे को बि नुक़सानु न थींदो तव्हांखे जेकॾहिं कमु करिणो आहे फ़लस्तीन सां हमदर्दी आहे त तव्हां पाक फ़ौज जा चाक चौबंद दस्ता उन मोकिलियो उन्हनि जी मदद करायो ऐं हिते असांखे आवाम खे बेवकूफ़ न बणाए अगरचे इस्लाम में इन ॻाल्हि जी इजाज़त न आहे त आतिशबाज़ी करणु हे हो पर तव्हांजे बयान जो रद्द अमल असां इहो ॾियूं था त आवाम खे बेवकूफ़ न बणायो तव्हांखे जेकॾहिं फ़लस्तीन सां हमदर्दी आहे असांखे आहे असां हाणे दुआ कंदासीं हज़रत कारी साहब फ़लस्तीन जी आज़ादी लाइ दुआ कंदो पर तव्हांखे जे हमदर्दी आहे तव्हां दुआ न कयो तव्हां अमली इक़दाम कयो पाक फ़ौज जा चाक ऐं चौबंद दस्ता उन मोकिलियो हाणे फातिहा ख़ानी बि थींदी ऐं जेको आहे फ़लस्तीन जी मदद जे लाइ नुसरत जे लाइ दुआ बि कई वेंदी हज़रत कारी साहब दुआ अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन عدد خلقه ورضا نفسه وزينة عرشه ومداد كلماته اللهم لا أحصي ثناء عليك أنت كما أثنيت على نفسك
اللهم لك الحمد كما ينبغي لجلال وجهك ولعظيم سلطانك. جزا الله عنا محمد صلى الله عليه وسلم ما هو أهله. يا رب لك الحمد كما أنت أهله. وصل وسلم على محمد صلى الله عليه وسلم كما أنت أهله. وافعل بنا ما أنت أهله إنك أنت أهل التقوى وأهل المغفرة. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. یا ارحم الراحمین یا ذا الجلال والاکرام. یا اللہ تو ہماری اس مبارک محفل کو اپنی رحمت سے قبول فرما. آمین. یا اللہ اس سارے عمل کا ثواب یا اللہ اپنی رحمت سے قدرت سے فضل سے حضرت محمد صلی اللہ علیہ وسلم کی روح پاک کو پہنچا کر آپ صلی اللہ علیہ وسلم کے طفیل یا اللہ تمام انبیاء کرام علیہم الصلاۃ والتسلیمات اور تمام اہل بیت صحابہ کرام اور تمام مشائخ یا اللہ علماء امت صلحاء امت فقہاء امت یا اللہ محدثین محققین مفسرین مورخین مبلغین مدرسین یا اللہ تمام مشائخ کی روحوں کو اس کا اجر و ثواب عطا فرما. آمین. یا اللہ ہماری اس محفل کا اجر و ثواب اس تلاوت قرآن پاک کا ثواب یا اللہ ہماری اس محفل کا سارا ثواب نبی رحمت صلی اللہ علیہ وسلم کے طفیل یا اللہ ہمارے دوست ہمارے محسن ہمارے پیارے بھائی یا اللہ ہمارے مولانا عثمان سمو اور اس کے ساتھ مولانا عبداللطیف صاحب یا اللہ ان کی روحوں کو یا اللہ ان ہماری عمل کا اجر و ثواب عطا فرما. آمین. یا اللہ ان کی دینی خدمات کو یا اللہ قبول فرما. آمین. یا اللہ اور ان کو ان کے لیے درجات کی بلندی کا ذریعہ بنا. آمین. انسان ہونے کے ناطے بشر ہونے کے ناطے ان سے کوتاہیاں ہوئی تو اپنی رحمت سے اس دینی خدمت کے طفیل ان کو معاف فرما دے. آمین. یا اللہ ان کو اپنی رضا اور قرب کا پروانہ دے کر جنت الفردوس میں بلند مقام عطا فرما دے. آمین. یا اللہ ہماری اس محفل کا ثواب اپنی رحمت سے یا اللہ ہمارے ان ساتھی مرحومین مولانا عبداللطیف سمیت عثمان سمو سمیت یا اللہ ہمارے جتنے عزیز ہم ساتھی جتنے ہمارے بیٹے ہم سب کے جتنے مرحومین دنیا سے رخصت ہو گئے یا اللہ ان سب کی روحوں کو اس کا اجر و ثواب عطا فرما. آمین. یا اللہ ان کو اپنی جوار رحمت کی جگہ عطا فرما دے. یا اللہ ان کو اپنے قرب اور رضا کے پروانے کے ساتھ جنت الفردوس میں بلند مقام عطا فرما دے. یا اللہ ہماری اس محفل کا اجر و ثواب ہماری اس تلاوت کا ثواب ہمارے تمام شہدائے فلسطین یا اللہ جنہوں نے ہمارے ان بہن بھائیوں نے یا اللہ جو تیرے دین کی خاطر آزادی کی خاطر یا اللہ جنہوں نے اپنی قربانیاں دے کر یا اللہ تیرے پاس آئے ہیں یا اللہ ان کی قربانیوں کو قبول فرما دے اور ان کی روحوں کو اس کا اجر و ثواب عطا فرما دے. اور یا اللہ وہ ظالم یا اللہ جو دین کو مٹانا چاہتے ہیں اور دین کو یا اللہ دین کو ختم کرنے کی سازشیں کرتے ہیں ایسے دین کے فتنوں سے ایسے ناپاک سازشوں کے کرنے والوں کی سازشوں سے یا اللہ ہمارے مظلوم مسلمان بہن بھائیوں سمیت تمام امت مسلمہ کی حفاظت فرما. آمین. یا اللہ اس مبارک محفل کی برکت سے یا اللہ اپنے اس پاک کلام کے طفیل ہمارے حضرت شیخ حمادی صاحب کو صحت عاجلہ کاملہ عطا فرما عافیت والی زندگی عطا فرما دے. اللہ پاک صحت بھی تیری نعمت ہے بیماری بھی تیری نعمت ہے. ہم بیماری کی نعمت کو اٹھانے کے متحمل نہیں ہیں یا اللہ تو اپنی رحمت سے اس بیماری والی نعمت کو صحت والی نعمت میں بدل کر یا اللہ عافیت والی زندگی عطا فرما دے. یا اللہ ہمارے ان ساتھیوں کے تمام کی تمام حاجات کو پورا فرما. یا اللہ ہماری اس محبتوں کو تا دیر قائم رکھ فرما. ہر قسم کی نظر بد سے محفوظ فرما. یا اللہ ہمارے ساتھی جتنے شریک ہوئے یا اللہ بغیر نام سب تجھے پتہ ہے یا اللہ جتنے میرے ساتھی بیٹھے ہیں خاص طور پر یا اللہ ہمارے بھائی شوکت ہیں یا اللہ ہمارے فرقان ہے یا اللہ ہمارے ساتھی یا نبی عطا محمد ہیں یا اللہ جہاں زیب ہیں یا اللہ اس کے علاوہ جتنے ساتھی بیٹھے ہیں یا اللہ ان سب کی نیک حاجات کو مرادوں کو تمناؤں کو آرزوؤں کو اپنی رحمت سے پورا فرما. ہماری دعاؤں کو قبول فرما ہماری دعاؤں کو قبول فرما اپنی رحمت سے قبول فرما اپنی رحمت سے قبول فرما. صلی اللہ علیہ نبی کریم. آمین آمین آمین.